दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां इकबाल गोदार सिंध यूट्यूब चैनल में खुश आमदीद। उस्ताद बुखारी जी शायरी तव्हांजी नज़र कजे थी, पसंद अचे तो असांजे वीडियो के शेयर कंदा, लाइक कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब कंदा। कफन मथे सां पधी वधनि था उहे असां मां, उहे असां मां। कंदा जीअण लाइ जतन वतन था उहे असां मां, उहे असां मां। जेबियूं जेबन में उला अखियुनि में भोजन पया था फुला दिलनि में। भबर भबर में झझड़ बरनि था उहे असां मां, उहे असां मां। मरी वञनि पर वरी न ॼाणे, टुकर टरनि ही टरी न ॼाणे। कुसी वञनि पर कसी न कनि था उहे असां मां, उहे असां मां। कदम कदम ते कमंद कड़के, कलम कलम ते कटार कड़के। चिखिया चढ़नि पर लिखिया लिखनि था उहे असां मां, उहे असां मां। अॻियां मुसीबत पुठियां मुसीबत, खॿे सॼे सिर मथां मुसीबत। विचां वधनि था वधी जीअनि था उहे असां मां।